मुख्तसर तासुर है साईं के मां पंहिंजो पहिरियों दोस्त अचो साईं दिलदार वॾी शइ आहे साईं गुलाम मुस्तफा साईं तव्हांखे केतिरो सुठो दिलदार वॾी शइ आहे हा प्यार वॾी शइ आहे माण्हू त मिटीअ जो आहे किरदार वॾी शइ ॿारहं अदब सिरजण लाइ ॿार थी निकिरो पवे थो जेको कमु कंहिं कंहिं अदीब ऐं शाइर जे नसीब में थिए थो। मां बिना कंहिं वधा ऐं यकीन सां चई सघां थो त असांजो प्यारो सभा जो सुनहरो बाबू इंसान भाउ डॉक्टर गुलाम मुस्तफा सोलंकी हिकु वॾो सुठो अदीब लेखक कलमधनी त आहे पर हिन जे अंदरि हिकु ॿियो नंढिड़ो पितकिड़ो गुलाम मुस्तफा सोलंकी जे हथ में कलम खणी बीठो आहे। उहो गुलाम मुस्तफा बीठो न आहे पर कलम जे गिरत सां कई किताब लिखी असांखे पंहिंजे हथनि खां ॾींदो पियो। अॼु हिते उन्हनि किताबनि मां 10 किताबनि जी पधिराई थी जिन में नंढड़ी रेल नाविल आहे। ॿारनि लाइ नाविल मां सम्झां थो त सिंधी अदब में ही मुंहिंजे नज़र में त ॿारनि जो नाविल मुंहिंजे नज़र में कोन गुज़रियो आहे। ॿारनि लाइ नाविल अहिड़े रीते ॿियो प्रोफेसर मिठू जेको ॿारनि लाइ ड्रामो आहे नाटक जेको बि सिंधी अदब में हिकु नओं क़दम आहे। डॉक्टर गुलाम मुस्तफा जे हिन 10 किताबनि में ॿारनि लाइ मज़मूननि जा 2 किताब निराला मज़मून ऐं मोतिन हाल अहिड़ी तरह ॿारनि लाइ कहाणी जा किताब बि आहिनि। उहे किताब जिन में आख़िरी क्लास ॿियो बाबा जी दुआ टियों झिड़के जो बचिड़ो डॉक्टर गुलाम मुस्तफा जो तर्जुमो थियल किताब कारक के वालिया साइंसी मौज़ूअ ते लिखियलु आहे। सभिनी सिंधीअ में तर्जुमो करे असांजे ॿारनि खे ॾिनो आहे। ॿारनि सां ॻाल्हियूं किताब में सिंध धरतीअ जे 10 अदीबनि जा इंटरव्यू ॿाराणे अंदाज़ में थियल गुफ़्तगूअ सां आहे जिन सां ॻाल्हि ॿोल थियल आहे। उनमें साईं इमदाद हुसैनी अली अहमद बिरोही साईं निसार बज़मी अब्दुल कादिर जुनेजो प्रोफेसर अब्दुर्रहमान जतोई ऐं अशरफ रहमान पीर चंडानी पितकड़े गुलाम मुस्तफा जा ही 10 किताब सिंधी ॿाराणे अदब खे जोत ऐं जला बख़्शींदा ऐं ॿाराणे अदब में साईं गुलाम मुस्तफा जा किताब ॿारनि सां गॾु पढ़ंदड़नि जे हथनि में बि पिया चिमकंदा त पोइ सच पुछो त भाउ गुलाम मुस्तफा बि चिमकंदो ऐं मुड़कंदो। हूअं बि असां साईं गुलाम मुस्तफा खे सदाईं चिमकंदो ऐं मुड़कंदो ॾिसणु चाहियूं था इन उमेद सां त हिन जे अंदर जो तख़लीक़ी ऐं कलमकार ॿार सदा लिखंदो रहे ऐं ॿारनि लाइ ऐं असां वॾनि लाइ जोत जलंदी रहे लाट ॿरंदी रहे। आख़िर में मां साईं गुलाम मुस्तफा सोलंकी साहब खे हिकु ई वक़्त 10 किताब हाणे ते वाधायूं ॾियां थो ऐं वाधायूं ॾियां थो भाउ इरफान मंगीअ खे संदसि भाउ मेरी भाउ अमर इक़बाल खे जेकी वक़्त बे वक़्तु सिंधी ॿोलीअ जे अदीबनि शाइरनि कलमकारनि खे पंहिंजे पब्लिकेशन पारां किताब शाइर कराए ॾियनि था। सिंधी ॿोली सिंधी अदब जी ख़िदमत कनि था। अलाह के स्कूल खे लॻे न तालो दिलि में उजालो रहे असांजी ज़िंदगी। महिरबानी।